अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरनि जी अपडेट जे सिलसिले जारी रखंदे तव्हांखे ॾिनो मोहम्मद खान खां ख़बर ॾिनो मोहम्मद खान रिपोर्टर इरफाना भट्टी। इंडस मेडिकल कॉलेज जो 5 कन्वेंशन मौदस महिमाननि सां मल्हायो वियो। टनो मोहम्मद खान 9 दिसंबर 2023 इंडस मेडिकल कॉलेज अॼु अहम संग मेल अबूर कयो, जॾहिं त पंहिंजे ग्रेजुएट्स जी तइलीमी कामयाबियुनि जे जश्न मल्हाईंदे पंहिंजे 5 कन्वेंशन की मेज़बानी कई। कन्वेंशन की सदारत मुमताज़ प्रोफेसर डॉक्टर अकरमुद्दीन अर्जन, वाइस चांसलर लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस कई। स्टेज ते हिन सां गॾु तिबी तइलीम के मंज़रनामी जी अहम शख्सियतनि सरपरस्त इन चीफ प्रोफेसर डॉक्टर जान मोहम्मद ए मेमन, चीफ एग्जीक्यूटिव वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद इकबाल मेमन, प्रिंसिपल वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फेरोज़ मेमन, रजिस्ट्रार मुश्ताक अली कुरैशी, कंट्रोलर ऑफ एग्जामिनेशन जनाब नवाज़ अली भुट्टो कई। प्रिंसिपल वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फेरोज़ मेमन तकरीब में शिरकत लाइ आयल मौजूद मेहमाननि जो थोरा मञा। चीफ एग्जीक्यूटिव वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद इकबाल मेमन तकरीब के पुॼाणी ते तिबी माहिरनि जी मुस्तक़बिल के संवारण में गॾियल कोशिश के साराहियो। मजमूई तौर ते 101 शागिर्दनि खे MBBS जूं डिग्रियूं ॾिनियूं वयूं, जिन खे तिब जे शोबे में संदन लगन ऐं अज़म जी निशानी आहे। कन्वेंशन की ख़ास ॻाल्हि डॉक्टर मोहम्मद तमजीद के संदसि गैर मामूली तइलीमी कामयाबियुनि में ऐं ख़िदमतनि जे एतराफ़ में शानदार ग्रेजुएट्स एवार्ड पेश कयो वियो। मतलूबा टॉप 10 पोजीशन में डॉक्टर सिद्रा, डॉक्टर समन मकसूद ऐं डॉक्टर मोहम्मद तमजीद तरतीबवार पहिरीं, ॿी ऐं टीं पोजीशन हासिल कई। संदसि शानदार कारकर्दगी इंडस मेडिकल कॉलेज जे आला तइलीम मयार जो मिसाल ॾिए थी।